अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सना गुलतानी सिरियाहो न्यू मेहरान न्यूज़ रुकयूं तो खबरन डा खबर शामिल कई पाटनो आदम रिपोर्ट जाहिद हुसैन कैरियो जी दरिया खान रिंदा सांगर पुलिस चर्च जे बिन डीलरन के गिरफ्तार करे वरतो। ॾह मंचाउत फरोशन खिलाफ कार्रवाइन में तकरीबन 1 किलो चर्च सवें सेहत लाइ नुक़सानकार गुटखा पुड़ियों ऐं शराब हथ कयो वियो। चोरी थियल मोटरसाइकिल हथ अचण ते असल मालिक हवाले। सांगर तफ़सील मूजिब SSP सांगर गुलाम नबी कैरियो जी हिदायतन ते मंचाउत खिलाफ मुहिम जे सिलसिले में ज़िले जे मुख़्तलिफ़ थानन ते मंचाउत फरोशन खिलाफ कामयाब कार्रवाइयूं कई वयूं आहिनि। उन सिलसिले में SHO सांगर गुलजार अली मरी चर्च जे डीलर दिलबर खान निज़ामानी के गिरफ्तार करे 330 ग्राम चर्च हद करे वरती आहे, जॾहिं त SHO दरिया खान रिंद अशरफ ज़रदारी चर्च जे डीलर साजिद अली रिंद वटां 350 ग्राम चर्च हद करे वरती आहे। उन खां अलावा सांगर पुलिस मंचाउत फिरोश मोहम्मद करीम बिरोई वटां 20 लीटर शराब ऐं लाल खान वटां 3 लीटर शराब हद कयो आहे। SHO टनो आदम मोहम्मद हनीफ महर मंचाउत फिरोश गुलजमान मरी अली नवाज मलुखानी दीपक ऐं अदनान वटां 760 गुटखा पुड़ियों हद करे वरतियूं आहिनि। SHO शदादपुर न्याज़ हुसैन कलोड़ो हबीबुल्ला लंजवाणी खां 10 लीटर शराब हद करे वरतो आहे। SHO तालका जाबिर हुसैन लाहौरी न्याज़ अली मकरानी खां 10 लीटर देसी शराब हद करे वरतो आहे। SHO जोल मुनीर अहमद बलादी मोहम्मद आज़म राजपूत जी चोरी थियल मोटरसाइकिल हथ अचण ते असल मालिक हवाले करे छॾी। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मेहरान न्यूज़।